बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाद में हिक ई ॾींहुं SHO सदर ख़िलाफ़ थाणे आॾो ॿ धारदार एहतजाज। JUI पारां अब्दुल जब्बार रिंद जी अॻवानी में SHO सदर बशीर मक्सी ख़िलाफ़ थाणे आॾो धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवणु हो त SHO सदर हद में चोरी फुरनि ऐं धाड़नि जी वारदातनि खे रोकण बजाए आम शहरियुनि सां बदइख़लाक़ी सां पेश अचे थो। खेसि हटाए अमन अमान बहाल कयो वञे। जॾहिं त जानू बेले जी वासी औरत माई बच्चल ज़ाल हाजी मेहर लगारी पंहिंजी नियाणियुनि समेत थाणे आॾो एहतजाज कंदे चयो त सैयद सुलेमान शाह ऐं रज़ाक शाह तशद्दुद कयो ऐं संदनि ख़िलाफ़ अदालत खां केस बि खटियो। तंहिं बावजूद SHO वांगार वहंदे मुंहिंजे पुट आरिफ खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। ग़रीब आहियूं, असांजी मदद कई वञे। खैरपुर वेझो रपड़ी बहारो में घर जी भित किरण सबबि 2 मज़दूर दबजी फौत, 3 ज़ख़्मी। वाक़ियो घर जी तामीर दौरान पुरानी भित ड्राइण दौरान पेश आयो, जंहिंमें ट्रागड़ो वासी अज़ीज़ुल्लाह पांवर ऐं फज़लुल्लाह उजण फौत थी विया, जॾहिं त वसीम अहमद मेमण, सुल्तान उजण ऐं हलीमुल्लाह कनासरो ज़ख़्मी थी पिया, जिन खे गंबट इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सखर जी एहतसाब अदालत म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काणो करप्शन केस में DC समेत 7 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी। सखर जी एहतसाब अदालत DC कंबर शहदाद कोट जावेद जागीरानी, 5 अॻूणनि एडमिनिस्ट्रेटर्स ऐं 2 इंजीनियर खे 7 साल कैद ऐं 6,45,07,116 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे, जॾहिं त हिकु जवाबदार अब्दुल कादिर शेख फौत थी वियो हो। रेफरेंस में 4 ठेकेदारनि खे बि 12 ऐं 14 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। सज़ा आयल जवाबदारनि में मुनीर भुट्टो, ग़ुलाम कादिर, मंसूर अहमद, ग़ुलाम अब्बास, तुफ़ैल अहमद, जहांगीर चन्नो, इनायतुल्लाह अबड़ो, कुर्बान अबड़ो, आसिफ सरदार आराई, ग़ुलाम मुस्तफ़ा लुंडे, ज़मीर अबड़ो शामिल आहिनि। तंगवानी में थाणे आॾो जंज गुज़रण महल कुंवार ट्रैक्टर तां ट्रपो ॾेई थाणे में पनाह वरिती। पुलिस स्टेशन जे गेट वटां कुंवार उल्टी जो बहानो करे ट्रैक्टर खां ट्रपो ॾेई पुलिस थाणे पहुची तहफ़ुज़ वरितो। कुंवार जो चवणु आहे त मुंहिंजी अॻु में शादी थियल आहे, चाचे 10 लखनि में विकिरो कयो आहे। कुंवार खे थाणे में वेंदे ॾिसी घोट फरार थी वियो। जहरकी में 17 वरनि जो नौजवान रोड हादसे में फौत। क़ौमी शाहराह ते रोड हादसे में ॾिनो माको जी मुअज़्ज़िज़ शख़्सियत उस्ताद मोहम्मद यूसुफ माको जो पुटु इरफान जे फौत थियण वारी ख़बर पहुचण ते संदसि घर भातियुनि में कोहराम मची वियो ऐं इलाइक़े में ॾुख जी लहर पखिड़िजी वई। काज़ी अहमद में घिटी मां सिरनि जी ट्राली टपाइण तां झेड़ो, 6 ॼणा ज़ख़्मी। सरकारी घिटी मां सिरनि जी ट्राली टपाइण तां जोणेजा ऐं आराई बिरादरी जी 2 धुरियुनि विच में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान हाजी हबीबुल्ला जोणेजो, जुम्मन जोणेजो, वज़ीर जोणेजो, मिठल जोणेजो, अनवर आराई, अकरम आराई ज़ख़्मी थी पिया। खैरपुर में 8 महीना अॻु टंडो मस्ती पुलिस तशद्दुद में मारिजी वियल शख़्स जी क़बर कुशाई। अली ॾिनो लांघा जी ॿीहर पोस्टमार्टम लाइ ॻोठ मीरल लांघा में सखर हाई कोर्ट जे हुकुम ते मेडिकल अमले पहुची क़बर कुशाई कई ऐं लाश जा जुज़ा वरिता विया। ॻोठाणे अली ॾिनो लांघा खे अॻूणे SHO अब्दुल मालिक भुट्टो ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि पारां मुबैना तशद्दुद करे क़त्ल करण वारी वारिसनि जी दरख़्वास्त ते अदालत अहिड़ो हुकुम ॾिनो। खैरपुर में हथियारबंदनि जो घर ते हमलो, औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। सोराह थाणे जी हद ॻोठ झंडो चांडियो वासिन ज़ख़्मी औरत मुस्मात हूरा चांडियो। गुलशेर चांडियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो त ख़ुदाबख़्श सस्ते अघ ते 3 एकड़ ज़मीन ज़बरदस्ती ख़रीद करणु चाहे थो। इनकार करण ते हमिलो करे ज़ख़्मी कयो आहे। पुलिस बि दांह नथी ॿुधे। SSP खैरपुर खे अपील आहे त नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। बख्शापुर में अणसुञातल हथियारबंद औरत खां ज़ेवर फुर करे फरार। मयाणी थाणे जी हद ॻोठ अब्दुल मजीद भुट्टो में हथियारबंद ज़मीन में गाह कंदड़ औरत मुस्मात अज़ीज़ा भुट्टो खां फुर करे विया ऐं औरत खे धक हणी ज़ख़्मी करे छॾियो, जंहिं सबबि औरत खे बेहोशी वारी हालत में इस्पताल आंदो वियो। घोटकी जो प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ मुबारकपुर प्रेस क्लब पहुची वियो। प्रेमी जोड़े जो चवणु हो त वारिस असांखे पुलिस जी मदद सां माराइण चाहिनि था। 10 ॾींहं अॻु घोटकी जी अदालत में प्यार जो परनो कयो आहे, जंहिं बाद शाज़िया जा वारिस वैरी बणिजी विया आहिनि, जिन खां असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सिंध हारी पौरियत कमेटी अवामी वर्कर पार्टी जो सिंध सुजागी मार्च मीरपुर ख़ासि पहुतो। सिंध सुजागी फोरम जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल एडवोकेट मोहिब आज़ाद ख़िताब कंदे चयो त जेसीं ताईं सिंध हारी पौरियत मज़लूम हिकु न थींदा, तेसीं ताईं क़ौमी आज़ादी नामुमकिन आहे। पंगरो में ऑयलपुर शाख जी पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज। आबादगारनि वज़ीर अली खोसो, बशीर अहमद खोसो, शहबाज़ अली खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में शादी समाल वाह जी मोरी ते एहतजाजी बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे छॾी। आबादगारनि जो चवणु हो त आयलपुर शाख जे राशी SDO इरिगेशन ज़ुल्फ़िकार लाशारी 62 ज़मींदारनि खे पाणी विकिरो करे रहियो आहे, जंहिं सबबि पुछड़ी ते 100 एकड़ ज़रख़ैज़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। हुननि घुर कई त पाणी खोट ख़तमु करे SDO खे हटायो वञे। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में आबपाशी जो ऑपरेशन जारी। खैरपुर नाथन शाह भरिसां राइस कैनाल के ॿिन्ही कपरनि ते आबपाशी खाते ऑपरेशन कंदे गैर क़ानूनी अॾियल घर दुकान ओताकूं मेहन जे वाड़नि समेत ॿियूं अॾावतूं क्रेन मशीन ज़रिए ड्राहे पट कयूं। मुतासिरनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान का फ़ैसिले ते नज़रसानी की अपील कई है। सुल्तानकोट भरिसां क़ौमी शाहराह ते अब्दाल शाह के कपरनि तां कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन दौरान
दुकानदारनि पाण मुरादो दुकाननि खे ड्राहिण शुरू करे छॾियो। आबपाशी खाते पारां अब्दाल शाह ते क़ाइम ॻोठनि अहमद अली भरचूंड ऐं अता मोहम्मद निंदवानी में दर्जने घर दुकान ऐं ओताकूं ड्राहे छॾियूं। खैरपुर नाथनशाह में शॉर्ट सर्किट सबब घर के बा समूरो सामान सड़ी रख। ॻोठ मुराद चांडियो में फ़कीर असदुल्ला कासमी चांडियो जे घर के बा लगण सबब 5 लाख रुपयनि जी मालियत जो सामान सड़ी रख थी वियो। घर में हिकु ॾींहुं अॻु शादी थी हुई, जंहिं सबब घर में मौजूद समूरो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो। मिठियाणी वासी पारां पीउ जी रूह खे ईसाले सवाब पहुचाइण ख़ातिर हिकु ॾियारे जी मेडिकल कैंप लगाई वई। गुलाम सरवर सूमरो पारां लगायल कैंप में ॿारनि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि समेत अखियुनि, जनरल फिजिशियन ऐं हेपेटोलॉजिस्ट मरीज़नि खे चकासियो ऐं मुफ़्त दवायूं ॾिनियूं, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर नौशेरो फ़िरोज़ अब्दुल गफ़ूर धामरा पारां कैंप ते पहुची मुआइनो कयो वियो। पंगरियो टंडो बागो रोड ते पुल इंतज़ामिया पारां ख़तरनाक करार। ट्रैफिक लाइ बंद। इंतज़ामिया पारां पुल खे टोड़ण बाद पंगरियो खां हैदराबाद ऐं कराची वेंदड़ ट्रांसपोर्ट हिन रूट खां बंद थी वेंदी, जॾहिं त रोड बंद थियण सबब पंगरियो खां पब्लिक ऐं गुड्स ट्रांसपोर्ट जी अचवञ रुकजण ऐं मुतबादिल रस्तो न हुअण सबब आवाम खे वॾी परेशानी खे मुंहुं ॾियणो पवंदो। कंदकोट में प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ SSP ऑफिस पहुची वियो। गुलशेर पाड़े वासी प्रेमी जोड़े गुल मोहम्मद सब्ज़ोई ऐं सना गोपांग एहतजाज कंदे चयो त कंदकोट सेशन कोर्ट में परणो कयो आहे। असांखे कराची ऐं कंदकोट पुलिस तंग करे थी, घरनि मथां चढ़ाई करे थी। हुननि IG सिंध खे अपील कई त नोटिस वठी तहफ़ुज़ ॾिनो वञे। बुलड़ी शाह करीम में बिजली जो बिल अदा न करण तां झेड़ो, 5 ॼणा रतो रत। ॻोठ भूरो पालारी में बिजली जो बिल अदा न करण तां पालारी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबब 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में सादिक पालारी, तुर्क अली पालारी, माशूक अली पालारी, सुल्तान पालारी ऐं मुमताज़ पालारी शामिल आहिनि। मसू बुरगड़ी लॻ लाल शाह बादशाह जो सालियानो मेलो शुरू थी वियो। MNA सैयद तारिक हुसैन शाह दरगाह ते चादर चाढ़े दुआ घुरी मेले जो इफ़्तिताह कयो। मेले में अक़ीदतमंदनि वॾी तादाद में शिरकत कई। IUC मीरल जे अॻूणे वाइस चेयरमैन जी चाची जो टीजो थी गुज़रियो। ताज़ियत जो सिलसिलो जारी। मीरपुर बुर्लो वेझो ॻोठ जंगल खान टांवरी में अॻूणे UC वाइस चेयरमैन ग़ुलाम रब्बानी टांवरी जी चाची जो टीजो थी गुज़रियो, जंहिंमें इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन ग़ुलाम मुस्तफ़ा टांवरी, बाबू खान बिरोही, महराब खान बिरोही, मांझी खान शर ऐं ॿियनि शिरकत कई। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।